अस्सलाम वालेकुम नाज़रीन राजधानी टाइम प्रोग्राम सां गॾु मां आहियां गोहर गांगरो। नाज़रीन, अॼु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेको पंजाब ऐं के में चूंड जे हवाले सां पाण मुरादो नोटिस वरितो, अॼु फ़ैसिलो ॿुधायो आहे ऐं उन फ़ैसिले में हुकुमनामो जारी कयो आहे त पंजाब ऐं के में जेको आइन तहत मुक़ररु वक़्तु आहे 90 ॾींहंनि अंदरि इलेक्शन कराई वञे। ऐं जॾहिं त हुकूमत चयो आहे त इन हवाले सां जेको आर्डर्स आहिनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जा उन ते अमल दरामद कयो वेंदो। ऐं अॼु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि पंहिंजे लीगल टीम सां मुशावरत बि कई वई आहे ऐं उन्हनि खां इन हवाले सां तफ़सील वरिता विया आहिनि त जेको सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो आर्डर आहे उन ते कीअं अमल कजे, छा कजे। मुशावरत इन वक़्तु जारी आहे। जेतोणीकि PTI जे चेयरमैन इमरान ख़ान सुप्रीम कोर्ट जे अहिड़े फ़ैसिले खे वेलकम कयो आहे ऐं उहो चयो आहे त हिन जी जदोजहद हिन अवाम जी फ़तह आहे। जॾहिं त जेको जेल भरियो तहरीक हले पई इलेक्शन कराइण जे हवाले सां, त पोइ उहा बि हिन वक़्तु जेका जेल भरियो तहरीक आहे उनखे बि ख़तमु करण जो ऐलान कयो वियो आहे। ऐं इमरान ख़ान पंहिंजे कारकुननि खे चूंड जी तयारी करण जे हवाले सां हुकुम ॾिनो आहे त कयो वञे। ऐं राणा सनाउल्लाह साहिबु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जेतोणीकि इन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल दरामद जे हवाले सां ॻाल्हि कई आहे, पर मुस्लिम लीग नवाज़ जेका हुकूमत जी तर्जुमान पिणु आहे उन पिणु जेका फॉर्मेशन आहे बेंच जी फॉर्मेशन ते बि ॻाल्हायो आहे ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हायो आहे। हाणे ॾिसिजे त वक़्त ते इलेक्शन थिए थी या नथी थिए, छो त हाणे जवाज़ मौजूदा हुकूमत वटि ख़तमु थी वियो आहे। इन्हनि ॿिन्ही मामलनि ते अॼु असां गुफ़्तगू कंदासूं। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे नवाबज़ादा इफ़्तिख़ार अहमद ख़ान साहिबु, जेको MNA आहे क़ौमी असम्बली में ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अहम अगवान है। अस्सलाम वालेकुम नवाबज़ादा साहब। वालेकुम सलाम। सर, ये बताएं कि आज सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान का फैसला आपने सुन लिया कि इलेक्शन कराई जाए और ख़ान साहब ने जो जेल भरो तहरीक थी उसको भी ख़त्म कर दिया है कि अब इलेक्शन होने जा रहे हैं। तो अब सर क्या समझते हैं कि जो गवर्नमेंट पार्टीज थी वो क्या सोच रही थी, अब इलेक्शन भी हो रहा है और जेल भरो तहरीक भी ज़ाहिर है अभी वो मनसूख की गई है, तो अब पॉलिटिकल सिनारियो क्या बनेगा? देखिए, एक तो जहाँ तक खान साहब की बात है कि वो जो उनकी जेल भरो तारीख थी वो तो पहले ही दफन हो चुकी थी। वो तो जिस बुरे तरीके से इन्होंने मजाक उड़ाया पॉलिटिकल वर्कर्स का और पॉलिटिकल लोगों का, और जिस तरह इनके वर्कर्स ने जाके गिरफ्तारियां दी और फिर वो ऐलानात के बावजूद भाग गए और कहीं पर कोई नहीं ठहरा। जो कुछ गए तो उन्होंने तो दूसरे दिन उनके बच्चे अदालतों में चले गए कि जी हमारे अब्बुओं को रिहा करो, और वो जो अलामती तौर पे गए थे वो तो इन्होंने बदनामी का बाइस बने हैं। उल्टा पॉलिटिकल वर्कर्स और जो जेन्युइन पॉलिटिकल वर्कर्स हैं उनके को एक लिए ये इंतहाई बदनामी और रुसवाई की बात थी जो हरकतें इन्होंने की हैं, वो तो वैसे पिट गई थी। और जहाँ तक आज का सुप्रीम कोर्ट का डिसीजन है तो मैं ये समझता हूँ कि सुप्रीम कोर्ट काबिल एहतराम है और हमारे चीफ जस्टिस साहब इंतहाई काबिल एहतराम है। ये जो आज जिन क्राइसिस को हम फेस कर रहे हैं ये पॉलिटिकल क्राइसिस मैं नहीं समझता ये है। ये क्राइसिस हमारी इस आला अदलिया के तरफ से गिफ्ट है कौम को कि 63A का जिस तरह इन्होंने डेफिनेशन की और वहां से ये क्राइसिस शुरू हुआ, एक बहरान से दूसरा और दूसरे से तीसरा बहरान, और अब भी तकरीबन उसी तरीके से वही सिलसिला ये चला आ रहा है। और आज भी आप देखें कि अवाम एक पार्टी कह रही है कि जनाब ये 4-3 से फैसला है, जबकि मोअज़्ज़िज़ हमारे चीफ जस्टिस साहब ने जो वहाँ पे ऐलान किया वो 2-3 का फैसले से उन्होंने वो ऐलान किया। तो मुसलसल कंट्रोवर्शियल है सारा मसला, और एक के बाद दूसरे की तरफ अदलिया धकेल रही है, बजाय इसके कि अदलिया कोई ऐसा किरदार अदा करती कि जिससे ये जो अवाम खत्म होता और आइन की सही तशरीह होती। ये जो रीराइट करना है आइन को, इसने अवाम पैदा किया, और ये अवाम उसी दिन पैदा हुआ जब 63A के 2 फैसले आए। एक में जो
पार्टी हेड को इख्तियार दिया गया और उसी तरह के दूसरे फैसले में पार्लिमानी पार्टी एक सरबराह को इख्तियार दिया गया डिस्क्वालिफिकेशन का। तो ये जो पिक एंड चूज थी और लाडले के लिए और कानून और दूसरों के लिए और कानून, इसमें उस दिन से ये सारा क्राइसिस शुरू हुआ और मुल्क में ये जो आज सूरत हाल फिजा बनी हुई है, ये उसी की वजह है। नवाज़ाद साहब, आप ये बताएं कि क्या समझते हैं कि अब ज़ाहिर कोर्ट का फैसला है, उस पर अमल दरामद होगा और हुकूमत ने कहा है कि हम उस पर अमल भी करेंगे। अब 2 सूबों में इलेक्शन होती है तो खान साहब ज़ाहिर है एक और प्रेशर डेवलप करने की कोशिश करेंगे, पूरे पाकिस्तान में करें। तो ये बात खान साहब की फिर जेल भरो तारीख तो ज़ाहिर मनसूख हो गई, लेकिन खान साहब की और कोई बात आ सकती है? खान साहब की कौन गारंटी करेगा कि जब इलेक्शन हो जाएंगे तो खान साहब उन इलेक्शंस को मान लेंगे। अब अगर ये इलेक्शन होते हैं, ये कंट्रोवर्शियल होंगे, ये इलेक्शन होते हैं, वहां पर मरकज में हुकूमत है इत्तेहादी जमातों की और वहां पर केयर टेकर गवर्नमेंट्स हैं, गवर्नर इत्तेहादी जमातों के बैठे हैं, मरकज के गवर्नर वहां पर बैठे हैं, वहां पर एडमिनिस्ट्रेशन, और वहां पर जिस तरीके से वो होगा तो फिर इन्होंने कहना है कि जी ये तो सही तरीके से नहीं हुए इलेक्शन। और फिर आप ये देखें कि इतना बड़ा इसमें अभाम है कि आइन कहता है कि जब ये 18वीं तरमीम के बाद के अगर इलेक्शंस हों तो मरकज सूबों में जो हुकूमतें हैं वो गैर जानिबदार हुकूमतें हों, निगरान हों। अब ये बताएं कि जब आपके नेशनल इलेक्शन अक्टूबर नवंबर में होने जाएंगे तो वहां पर इन 2 सूबों की हुकूमतों को आप मुअत्तल करेंगे या इन्हें सस्पेंड की क्या तरीकाकार करेंगे यहाँ पे निगरान हुकूमतों के लिए। तो उसमें तो आपने इतना अभाम पैदा कर दिया है, मसाइल खड़े कर दिए हैं हमारी अदलिया ने कि मुझे नहीं लगता कि ये सारा इतना आसानी से हो जाए। और बहरहाल अदलिया का आला अदलिया का फैसला है, उसके इम्प्लीमेंट करना भी आइन के उसके मुताबिक जरूरी है कि उसे इम्प्लीमेंट किया जाए, मगर उसमें इतना ज्यादा इन्होंने वो कर दिया है, इसे कंट्रोवर्शियल कर दिया है कि हमें नहीं समझ आती कि आगे जाके किस तरह मुल्क में जो ये पोलराइजेशन है इसे किस तरह हम कंट्रोल करेंगे जी। अच्छा, खान साहब तो को यकीन है, खान साहब को ये कॉन्फिडेंस भी है और शायद उसको कुछ लोग ओवर कॉन्फिडेंस भी कह रहे हैं कि वो कह रहे हैं कि अब आप सिर्फ इलेक्शन कराएं, जीतना तो हमें ही है। खान साहब के ये अल्फाज हैं। देखिए, खान साहब को ये भी गलतफहमी थी जब उन्होंने जेल बरोतारी शुरू की थी, तो वो भी उन्होंने देख लिया कि शहरों में क्या हुआ कि जहां उनके वर्कर्स ने गिरफ्तारियां नहीं दी, इन्होंने 200 वर्कर्स कहे थे सिर्फ पहले दिन लाहौर के अंदर, वो भी उन्होंने कहा कि हमें धोखा दिया गया। और वो जो 81, वो फिर आपने देखा कि साबिक हमारी हाई कोर्ट की वो मस्जिद जज साहबा ने अपने बेटे के बारे में, सेनेटर बलीद साहब के बारे में उन्होंने जो कहा कि जी खुद तो लीडर जो है वो जमानतें कराता फिर रहा है और हमारे बच्चों को कह रहा है कि जी वो जेलों में जाए। तो ये तो पहले दिन से उन्हें अंदाजा ये था, और वो बढ़ तो वो सुल्तान रही वाली मारते रहते हैं कि जी ये कर देंगे, वो कर देंगे, जेल भरो, ये कर दूंगा मैं, जेलों में जगह नहीं रहेगी, इन्हें ये करना पड़ जाएगा, फला करना पड़ जाएगा, गुंजाइश नहीं होगी उसमें, जगह कम पड़ जाएगी। फिर आपने देखा कि घरों के बाहर जाके ऐलान करने पड़े MNAs के, पुलिस को जाके, मगर कोई गिरफ्तारी देने को तैयार नहीं था। इनकी बड़ी लीडरशिप जो थी वो भाग गई। खुद खान साहब अपनी जमानत के लिए किस तरीके से उन्होंने कोशिशें की और जमानतें कराई अपनी। तो ये तो एक दिन भी नहीं वो करा सके, तो अपना इलेक्शन तो दूर की बात है, जब इलेक्शन कैंपेन चलेगी तो वो फिजा बिल्कुल ही दूसरी होगी। ठीक है, नवाबजादा इफ्तिखार अहमद खान साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें टाइम दिया। नाजरीन, हिते वठूं था मुख्तसर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं।
नाज़रीन वेलकम बैक। नाज़रीन हिन वक्त असांखे जॉइन कयो आहे कुर्बान बलोच साहब जेको सीनियर सहाफ़ी ऐं तज्ज़िया निगार आहे। अस्सलाम वालेकुम कुर्बान साहब। जी वालेकुम सलाम। कुर्बान साहब इहो ॿुधायो त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो तव्हां ॿुधो ऐं हुकूमत जेको पुरसुकून हुई त कुझु जवाज़ ॼाणाए इलेक्शन कोन कराईंदासूं, पर हाणे इन फ़ैसिले बैदि ज़ाहिरा हुकूमत बाउंड थी वई आहे इलेक्शन कराइण जे हवाले सां। हाणे छा था सम्झो अॻिते जो सियासी मंज़रनामे जी शकिल छा ठहंदी? गौर मां नथो सम्झां त हुकूमत को पुरसकून हुई। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां हुकूमत खे उणतून हुई ऐं हुकूमत तव्हांखे ओचितो असेंबली फोरम ते, सेनेट जे फोरम ते, प्रेस कॉन्फ्रेंस में हुकूमती वज़ीर नुमाइंदा तव्हांखे जमहूरी इनकलाबी नज़र आया पए त इदारा मुलविस हुजण, फ़ैसिला कुन, जमहूरियत, सॼो अमल उन मां इहो ॾस पिए मिलियो त हुकूमत खे इहो अंदाज़ो हो त हीउ मामिलो जेको सुप्रीम कोर्ट वियो आहे उहो चूंडुनि तरफ़ वञे थो ऐं हुकूमती वज़ीर ऐं नुमाइंदा इन तरफ़ इन अमल खे रोकण जी कोशिशि कनि पिया ऐं प्रेस कॉन्फ्रेंसूं करणु, क़ौमी असेंबली में, सेनेट में वज़ीरनि जूं तक़रीरूं, ख्वाजा आसिम जूं इनकलाबी क़िस्म जूं, बाग़ी क़िस्म जूं तक़रीरूं ऐं ॿियनि वज़ीरनि जूं तक़रीरूं इहो ॾस ॾियनि पियूं त हू हुकूमती रियासती इदारनि ते इहो उन्हनि खे फोकस करणु चाहिनि पिया त मामले खे इन तरफ़ वञण खां रोकियो वञे ऐं हाणे फ़ैसिलो अची चुको ऐं उन खां पोइ जेको ला ऑफिसर वफ़ाक़ी हुकूमत जो अटॉर्नी जनरल पाकिस्तान ऐं उहो कानून वारे वज़ीर सां बि चवे थो त माना बेंच जे अक्सर जो फ़ैसिलो न सिर्फ़ु क़ाबिल अमल न आहे पर उहो चैलेंजेबल बि न आहे, माना उनजी का हैसियत कोन्हे। इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो रियासती आइनी इदारो आहे, उन जे हवाले सां ही माना वधीक बहिरान वारो इहो सूरत हाल आहे। अच्छा, हाणे छा था सम्झो त जेको ख़ान साहब हाणे ज़ाहिरा इलेक्शन थींदी ॿिनि सूबनि में, उन खां पोइ इमरान ख़ान साहब वधीक कॉन्फिडेंट थी वेंदो या वधीक इहो बि मुतालबो ॿियो करे सघे थो त हाणे पूरे पाकिस्तान में थियणु खपे इलेक्शन? गौर मां सम्झां थो त इमरान ख़ान अरसे खां हुकूमत विञाइण खां पोइ ऐं असेंबलियूं टोड़ण खां पोइ माना हू पंहिंजा हथ पेर जॾहिं वधाए वेठो उन खां पोइ टोटल कॉन्फिडेंस हो छो त हुन वटि विञाइण लाइ कुझु बि न हो सियासी तौर ते ऐं उन खां पोइ जेके बि हाणे वॾी अॻिमें जेका ज़मीनी चूंडियूं थियूं उन जा नतीजा अची विया, इमरान ख़ान उन खां वधीक पोइ कॉन्फिडेंस थी वियो। लाहौर हाई कोर्ट जे ॿिनि केसनि में हुनजी ज़मानत थी वई, जॾहिं हू लाहौर में ज़मान पार खां निकितो, अदालत ताईं आयो, अवाम जो हुजूम उनखे वरी रिचार्ज कयो ऐं उन खां पोइ कल्ह इस्लामाबाद आयो जंहिं नमूने सां अवाम निकितो। हाणे उन में अदालती गेटनि जी भञा थी, पुलिस केस दाख़िल करे थी, उहे ॿियो अमल आहे पर ही सॼो शयूं निशानदेही कनि थियूं त इमरान ख़ान वधीक कॉन्फिडेंस थी वियो आहे मौजूदा हालतुनि में जेके सूरत हाल पैदा थी ऐं हुकूमत जेके बि पता खेॾिया इमरान ख़ान खे ॿाहिरि आणण जे हवाले सां त इमरान ख़ान ॿाहिरि ईंदो, कारकुन कोन निकिरंदा, कहिड़ो थी वेंदो, हू माना डिफ्यूज़ थी वेंदो, उहे मुंहिंजे ख़्याल में उहे मामला जा नाकाम विया आहिनि। हुकूमत उहे पता जो खेॾिया उहो उनजे फ़ाइदे में कोन विया। कुर्बान साहब अॼु घरू वज़ीर राना सनाउल्लाह साहब चयो आहे त असां कोशिशि कंदासूं त इमरान ख़ान खे अदालत जे हमले केस में गिरफ़्तार कयूं। तव्हां छा था सम्झो त हिकु घरू वज़ीर जेको पहिरियां ई ॿुधाए त असांजी कोशिशि आहे त हिन केस में गिरफ़्तार कयूं त पोइ ज़ाहिरा जेके इदारा फंक्शनल कंदा आहिनि पंहिंजे हिसाब सां कीअं बि गिरफ़्तारी थिए थी, केस दाख़िल थो थिए, अदालत ॾिसे थी, पोइ उहे मामला त ॼण पोइतां थी विया आहिनि। हाणे इंटेंशन ज़ाहिर पियो थिए जेके हुकूमती वज़ीर आहिनि। इंटेंशन हाणे राना सनाउल्लाह जी जेका सूरत हाल आहे उनजो जवाबु तव्हांजे सवाल में मौजूदु आहे त बेवसी आहे। राना सनाउल्लाह गुज़िरियल 10 महीननि खां इमरान ख़ान खे गिरफ़्तार करण जी ख्वाहिश जेका बि रखे थो दिलि में, उहो तोशा खान केस में हुजे, उहो फारगिंग फंडिंग केस में हुजे ऐं उन खां सवाइ मुंहिंजे ख़्याल में कोई दर्जनी केस आहिनि FIR आहिनि जेके इमरान ख़ान ख़िलाफ़ दाख़िल थी ऐं उन खां पोइ लाहौर में इमरान ख़ान निकितो जेका बनिदरा थी उन मूंखे निगरान हुकूमत आहे उन वक़्तु बि
राणा सनाउल्लाह प्रेस कॉन्फ्रेंस कई निगरान हुकूमत ते ज़ोर भरियो त इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो। इमरान ख़ान गिरफ़्तार न थियो। कल्ह को केस आहे माना दर्जे में केस आहिनि, उनमें इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे कोई कराची में कोई केस दाख़िल कराए पुलिस अचे इमरान ख़ान खे खणी वई ज़मान पार्क मां। इहे ख़्वाहिशूं हज़ारे आहिनि पर अहिड़ी जुरत करण जी राणा सनाउल्लाह हिमत छो नथो रखे, इहो सवाल त उन खां पुछणु घुरिजे त हू एॾो बेवस छो आहे। अच्छा, हाणे जॾहिं इलेक्शन ॿिनि सूबनि में थींदी त PTI जी मक़बूलियत खे तव्हां केतिरो जांचो पिया, छो त हुकूमत पहिरियां त इहो पई चवे त असैम्बलियूं तहलील न थियणु ॾींदासूं, अदम एतमाद आयो पंजाब में त उहो नाकाम वियो ऐं KPK में माहौल ठाहिण जी कोशिशि कई वई पर PDM हुकूमत कुझु न करे सघी ऐं उनखां पोइ हाणे ज़ाहिर आहे इलेक्शन बि थिए पियो। इहे सभु जेके मामला आहिनि उहे फेवर कनि पिया इमरान ख़ान खे, त हाणे हिन जॾहिं इलेक्शन थींदी त उनजो रिफ्लेक्शन छा थींदो? रिफ्लेक्शन मुज़फ़राबाद जूं ॿ ॾींहं अॻु जूं चूंडूं ज़मीनी चूंडूं तव्हां जे साम्हूं ठीकु। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार बीहे थो, नून लीग जो बीहे थो, इमरान ख़ान जो उम्मीदवार, नून लीग जेका हुकुमरान जमात आहे उन जो सदर वज़ीर आज़म आहे मुल्क जो ऐं निगरान पंजाब में निगरान हुकूमत आहे, उन बावजूद 35,000 PTI जो उम्मीदवार वधीक वोट खणे थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार जे गॾियल वोट खां PTI जो उम्मीदवार 15,000 वधीक वोट खणे थो। इहो ई मंज़रनामो आहे जंहिंखां मौजूदा ज़ाती तौर ते मां सम्झां थो त इत्तेहादी हुकूमत पंजाब में बिगड़े थी ऐं उन में वधि में वधि जेका चूंडनि में ख़तरो आहे मुस्लिम लीग नून खे आहे ऐं मुस्लिम लीग नून हिन सॼी सूरत में लूज़ करे ॾिसण में अचे पई। अच्छा कुर्बान साहब, ही जेको PDM बार बार ख़ान साहब खे चवे थी त हू लाडलो आहे, अञा बि इदारनि जो लाडलो आहे, त छा था सम्झो त इहो जेको लाडलेपन वारो मामिलो उहो कंटिन्यू हले पियो या सिर्फ़ु PDM जमातूं जेके उन्हनि जी पंहिंजी कमज़ोरी आहे उन्हनि खे लिकाइण लाइ इहो बयानियो घड़ियो आहे? मुंहिंजे ख़्याल में लाडलो इमरान ख़ान हाणे उहो जेको बि गोद में पालण वारो अमल आहे इमरान ख़ान जो उहो कोई 8-10 महीना अॻु में ख़तमु थी चुको, पर हाणे मसइलो इहो आहे त मौजूदा इत्तेहादी हुकूमतूं जेके हुकुमरान अची फाथियूं हाणे उन्हनि जो इहो आहे त भला जेको लाडले गोद मां इमरान ख़ान खे लाथो वियो पर हाणे इमरान ख़ान खे पकड़े हथ ॿधी उनखे झलियो बि। हाणे उन इमरान ख़ान खे झलण वारो त केरु कोन्हे, जेके दुरियूं हुयूं जेको जंहिंजो इमरान ख़ान लाडलो हो उहो हथ पे पटे वेही रहियूं त पोइ हाणे ही गो ही मैदान आहे, PDM बि मैदान में आहे, इमरान ख़ान मैदान में आहे, पाण ॼाणो असां हाणे ख्वारी छो खणी, असां जेका ख्वारी खई ऐं उन खां पोइ असांजे मथां जेकी तोहमत लॻी असां तव्हांखे छॾे ॾिनो त पोइ तव्हां तब्दील कयो, अॻिते सियासी मामला संभालियो, हाणे असां उनजा हथ कोन तब्दीलासीं। हाणे हिननि जी ख़्वाहिश आहे त उन्हनि जा इमरान ख़ान जा हथ बि पकड़ियो ऐं असां उनखे मार कढूं। हाणे हू हथ पकड़ण लाइ तयारु कोन्हनि, इमरान ख़ान जो कारकुन इमरान ख़ान साहब उनजा माण्हू उन सां बीठा आहिनि, कंहिंखे वणे थो नथो वणे इहा ॿी ॻाल्हि आहे। ऐं इहा बेवसी एतिरी आहे जो 4 ॾींहं अॻु में PID में शादिया मरी जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इतलाह सेक्रेटरी मरकज़ी तर्जुमान आहे, मां उनखां इहा ॻाल्हि सवाल पुछा कयो जेको सवाल तव्हांजो निशानदेही कयो था इमरान ख़ान खे जो लाडलो आहे, हुन कोई 10 मिंट त हुनजो जवाबु ॾिनो पर उन धुर जो उन ताक़त जो नालो न वरितो त इमरान ख़ान कहिड़ो लाडलो आहे। अच्छा कुर्बान साहब, इहो ॿुधायो त हाणे जॾहिं इलेक्शन थिए थी पंजाब ऐं KPK में ऐं जेकॾहिं जंहिंजी बि पार्टी जी मक़बूलियत थिए थी, तव्हां छा था सम्झो त पंजाब में त दावा नून लीग बि करे थी ऐं इमरान ख़ान साहब बि करे थो, जेकॾहिं इमरान ख़ान वॾी अक्सरियत सां पंजाब ऐं KPK में खटे अचे थो त पोइ जेको उन बाद में ॿिनि सूबनि जी ऐं क़ौमी असैम्बली जी जेका चूंड थींदी त उनजो केतिरो असरु पवंदो ऐं छा था सम्झो त पोइ इमरान ख़ान उन ते इम्पैक्ट कंदो? गोर साहब, हाणे मुस्लिम लीग नून दावेदार पंजाब जी हुई ऐं उन खां पोइ माना 2018 जे चूंडुनि में उहा दावेदारी ख़तमु थी, इमरान ख़ान उहा दावेदारी खसे वरिती, उन खां पोइ PDM जो बयानियो ऐं उन खां पोइ हाणे मरियम खे लांच करणु, मुंहिंजे ख़्याल में उनजो पंजाब जी सियासत ते एॾो इम्पैक्ट न पियो जेतिरी मुस्लिम लीग नून खे ख़्वाहिश हुई उन हुई। हाणे बाक़ी रहियो मियां वॾो
मियाँ जे वॾे वापसी जे हवाले सां बि मौजूदा इतिहाद जी हुकूमत बेवस आहे। मरियम नवाज़ उनजो प्रेस काउंसिल क्यू में निशानदही करे चुकी त मौजूदा हुकूमत मुंहिंजे वाल खे अकेलो करे छॾियो, केस वापसि नथो अचे। हाणे अॻिते हली बि जेको इम्पैक्ट आहे, हाणे ज़ाहिर आहे पंजाब वॾो सूबो आहे, ताक़त जो महवर आहे। जेका धुर पंजाब में खटे थी, जेकॾहिं उनजी मर्कज़ में हुकूमत लब्ध आहे पोइ बि उहो ताक़त और उहा धुर रहे थी। हाणे इमरान खान जो नून लीग जो मुक़ाबिलो थींदो KPK में पंजाब में, जेकॾहिं मुज़फ़राबाद जहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी या वाइस वर्सा सूरत हाल पैदा थिए थी, जेका धुर पंजाब में KPK में हुकूमत कायम कंदी या सिर्फ़ पंजाब में कायम कंदी, क़ौमी असेंबली में ईंदड़ चूंडुनि में उहा ई धुर वधीक ताक़त हासिल कंदी, छो त वधीक वोट बैंक, वधीक सीटूं पंजाब सां आहिनि। जंहिं हुकूमत जी हुते हुक्मरानी हूंदी, उहा ई हुकूमत धुर सियासी अक्सरियत हासिल कंदी क़ौमी असेंबली में, या उनजो ग़लबो वधीक हूंदो। ठीकु आहे, कुर्बान बलोच साहब, वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन, वेलकम बैक। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे जावेद सुमरो साहिबु सीनियर सहाफ़ी ऐं तज्ज़िया निगार आहे ऐं सुप्रीम कोर्ट जी जेको आहे बीट कवर कंदो आहे। अस्सलाम वालेकुम जावेद साहिबु। जी वालेकुम सलाम। जावेद साहिबु, इहो ॿुधायो त अॼु जेको फ़ैसिलो आयो आहे ऐं ज़ाहिर आहे PTI उनखे ख़ुशामदीद कयो आहे, जेतोणीक हुकूमत खे इहो फ़ैसिलो सूट त नथो करे, पर पोइ बि घरू वज़ीर चयो आहे त असां हिन फ़ैसिले ते अमल कंदासूं। तव्हां ॿुधायो त अॼु कोर्ट में मौजूदु हो जॾहिं फ़ैसिलो आयो पए, छा मंज़र हुया ऐं फ़ैसिलो ॿुधायो वियो त फ़ैसिले में अहम ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? गौर साहब, जेको फ़ैसिलो ॿुधायो हुन में त हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका सभई जंहिं ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि, उहा आहे 90 ॾींहं जे अंदरि अंदरि इलेक्शन कराइण वारो मामिलो। उन ते सभु धुरी मुतफ़िक़ आहियूं ऐं अदालत उन ई शइ खे साम्हूं रखी करे इहो वाज़े तौर ते चयो आहे त आईन जे मुताबिक़ 90 ॾींहं जे अंदरि अंदरि इलेक्शन कराइण ज़रूरी आहे ॿिन्ही सूबनि जे अंदरि। बाक़ी गुज़िरंदी जेके आर्ग्यूमेंट थिया हुया, उन में आर्ग्यूमेंट खे बि साम्हूं रखी करे फ़ैसिले में इहे शयूं शामिल कयूं वयूं आहिनि त KPK जे हवाले सां सदर पारां जेका चूंड जी तारीख़ ॾिनी वई आहे उहा ग़लति आहे। उन हवाले सां इलेक्शन कमीशन फौरी तौर ते गवर्नर खैबर पख्तूनख्वा सां राब्तो करे उन सां चूंड तारीख़ जो जेको आहे लाहे अमल जोड़े उनजो ऐलान करे। जॾहिं त पंजाब जी सूरत हाल थोरी डिफरेंट हुई, उते इलेक्शन जेका असेंबली आहे सूबाई असेंबली पंजाब जी, उहा गवर्नर नाहे, थोरी इन ई पंहिंजे सहन सां हुनखे छोड़ियो आहे। त उनखे अदालत हिकु दफ़ो ॿीहर इलेक्शन कमीशन खे चयो आहे त जेको सदर सां मुशावरत करे पंजाब सूबे जे अंदरि बि 90 ॾींहंनि जे अंदरि अंदरि, यानी कि जेके हलनि था ॾींहं हिन वक़्तु हुन में तक़रीबन 47 या 48 ॾींहं आहे 300 गुज़री चुका आहिनि, इन बाक़ी बचियल ॾींहंनि जे अंदरि ॿिन्ही सूबनि जे अंदरि इलेक्शन कराई वञे। हाणे जॾहिं इन हवाले सां अदालत चयो त अदालत मूंखे ज़ाहिर आहे इहे बि शयूं ज़हन में हुयूं त मुल्क में हिन वक़्तु जेको फाइनेंशियल करंट चले थो पियो या जेके मुआशी सूरत हाल आहे उनखे बि साम्हूं रखी अदालत वाज़े तौर ते वफ़ाक़ सूबाई हुकूमतुनि खे इहो हुकुम ॾिनो आहे त हू चूंडनि जे हवाले सां इलेक्शन कमीशन जी हर मुमकिन मदद कनि। मुल्क में चूंड खां बग़ैर पार्लियामेंट जेको जमहूरियत जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे, उन हिसे खे बग़ैर जमहूरियत मुकमल नथी थी सघे। पार्लियामेंट जेका आहे जमहूरियत जो हुस्न आहे, उनजो हिकिड़ो सुकून आहे। सो इन शइ खे साम्हूं रखी करे अदालत वाज़े तौर ते इहे हुकुम ॾिना आहिनि त 90 ॾींहंनि जे अंदरि अंदरि इलेक्शन कमीशन हिकिड़ो जेको आहे चूंड कराए, हिन जो टाइम फ्रेम आहे उहो जल्द अज जल्द ॿिए। जॾहिं त 2 जज साहब आहिनि जंहिंमें जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस जमाल मंडोखेल, उन्हनि जे नोट्स खे बि जेके इख़्तिलाफ़ी नोट्स चइजनि उन्हनि खे बि इन आर्डर जो हिसो पढ़ायो वियो आहे। उन में इहो चयो वियो आहे ॿिन्ही जजनि जे तरफ़ सां जेके दरख़्वास्तूं आयूं हुयूं ॿिन्ही सूबनि जे अॻूणनि स्पीकर जे तरफ़ खां, उन्हनि खे हू नामंज़ूर था कनि, उनखे जेको आहे सो ॿुधण जो करार नथा ॾियनि, जॾहिं त बाक़ी 3 जेके आहिनि उनखे ॿुधण जो करार ॾींदे फ़ैसिलो ॾिनो आहे। हाणे इहे 5 भाङे 2 जेको माज़रत थो चयां 2 भाङे 3 जे हवाले सां जेको इहो फ़ैसिलो आयो आहे, उन फ़ैसिले में ॾिसूं त हिन वक़्तु ज़ाहिर आहे अक्सरियत जो फ़ैसिलो आहे 3 रुकनी बेंच 3 जजनि जो। ज़ाहिर आहे फील्ड में उहो रहंदो, उन ते जेको आहे सो हुकूमत खे अमल करिणो आहे। पर उन्हनि जेको आहे ॿिन्ही जजनि जंहिं इख़्तिलाफ़ी नोट रखियो आहे, उन्हनि त वाज़े तौर ते हिकिड़ी शइ चई आहे पंहिंजे नोट जे अंदरि
त इहे दरख़्वास्तूं ॿुधण जोॻियूं न आहिनि, इन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां ॿुधो न वञे, छाकाणि जो हाई कोर्ट जे अंदरि इन्हनि मामलनि ते पहिरियों ई ॿुधणी हली रही आहे, पर उते जेका इल्तवा थी रही हुई, ताख़ीर थी रही हुई, उहा ज़रूरी न आहे। उन्हनि पंहिंजे नोट जे अंदरि हाई कोर्ट खे हुकुम ॾिनो आहे त उहो जल्द अज जल्द इन्हनि मामलनि ते पंहिंजी ॿुधणी कनि। हाणे हिते मां पंहिंजे तव्हांजे नाज़रीन खे मां इहो सम्झाइणु चाहियां थो त जॾहिं पाण मुरादो नोटिस या आइन जी शिक 184/3 जे तहत का अवामी बुनियादी अहमियत जे मामले ते का ॿुधणी थींदी आहे त उन में सुप्रीम कोर्ट रूल्स जे मुताबिक़ ॾिठो वेंदो आहे त को इन क़िस्म जी का एप्लीकेशन कंहिं ॿिए इदारे में या कंहिं ॿिए अदालत में हुन ते ॿुधणी थी त न रही आहे। हिन वाक़े ते छो जो इहा ॿुधणी थी रही हुई त अदालत पारां जेको आहे सो इहो ॿिन्ही जजनि पारां मौक़िफ़ इख़्तियार कयो त इहा रूल्स जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। बाक़ी उन्हनि बि इहो चयो आहे पंहिंजे नोट जे अंदरि त जेकॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल रही त इहा जेके सूबाई अदालतूं आहिनि जंहिंमें हाई कोर्ट्स आहिनि उन्हनि जे कम में मुदाख़लत थींदी, सूबाई ख़ुदमुख़्तारी जे हुन में इहा मुदाख़लत थींदी। त इहा अॼु इहा वाज़ी शइ हुई जंहिंमें इहो मौज़िज़ जजनि जेको आहे सो कयो। बाक़ी उन खां पोइ हिकिड़ो फुट नोट आहे जेके असां हाशिए खां पोइ सम्झाणी जे तौरु अमूमन किताबनि में ॾिसंदा आहियूं त हाशी हूंदी आहे, हुन में कंहिं किताब कंहिं मामले खे सम्झाइण लाइ हाशी में का जेका ॾेई करे हुनजे हेठां का सम्झाणी ॾिनी वेंदी आहे कंहिं किरा जी किताब जी। ईअं ई हुननि इहो बि लिखियो आहे त जेके ॿ जज आहिनि जस्टिस अतर मिनल्ला ऐं जस्टिस जया अफरीदी, उन्हनि जे बि नोट्स खे जेको आहे सो हुननि रिकॉर्ड जो हिसो बणायो आहे, आर्डर जो हिसो न आहे बणायो। तो इहा हिकिड़ी सम्झ जी ॻाल्हि आहे त जेकॾहिं रिकॉर्ड जो हिसो आहे त उहो आर्डर जो हिसो न आहे, आर्डर जो हिसो न आहे त उहो रिकॉर्ड जो हिसो आहे, त उनजो हिन 5 रुकनी बेंच जे फ़ैसिले ते को बि असरु न पवंदो। इहा टेक्निकल शइ आहे, पर नून लीग जेको आहे हिनखे तमामु घणो अॻिते आणे थी त उहे जेके ॿ जज आहिनि जिन जेको आहे सो दरख़्वास्तूं रद्द कयूं जंहिंमें जस्टिस अतर मिनल्ला ऐं जस्टिस जया अफरीदी आहे, उन्हनि खे बि शामिल कजे त इहो फ़ैसिलो जेको आहे सो 4-3 न जावेद साहब टेक्निकली कीअं थींदो आहे जॾहिं जज बेंच खां अलॻि थी था वञनि त उनजे फ़ैसिले में उन्हनि खे शामिल कीअं करे सघिजे थो? ॾिसो टेक्निकली इहो शामिल थी नथो सघे। हिन केस जे अंदरि हिकिड़ी डिफरेंट शइ इहा आहे त नवरुकनी बेंच में जेके 4 जज पाण अलॻि कया, जंहिंमें 2 जज पाण अलॻि कया जिन जे मथां एतराज़ थियो, 2 जजनि पाण खे पाण रिक्यूज़ कयो, अंग्रेजी में जन पाण खे पाण हिन ॿुधणीअ खां अलॻि कयो। पर उन्हनि ॿुधणीअ खां अलॻि करण खां पहिरियों पंहिंजो जेको आहे हिकिड़ो नोट लिखियो जंहिंमें हुननि वाज़े तौर ते इहो चयो त इहे ॿई दरख़्वास्तूं ॿुधण जोॻियूं न आहिनि। सो इनखे बेस बणाए करे इहा शइ रखी थी वञे। पर उन में इहो जेको 27 तारीख़ वारो ऑर्डर हो उन में इहो चयो वियो त अदालत नओं बेंच जोड़ींदी। जॾहिं नओं बेंच जोड़ींदी त पोइ हुन नवरुकनी बेंच जे जजनि जो को बि नोट हुजे या फ़ैसिलो हुजे उहो हिन ते अफेक्ट नथो करे। अच्छा ठीकु आहे। हाणे जॾहिं अपील जो मामिलो आहे त छा था सम्झो त हिन वक़्तु अटॉर्नी जनरल बि अदालत में मौजूदु हो, ज़ाहिर आहे नवाज़ लीग जा या PDM जा वकील बि मौजूदु आहे, त अपील जो इम्कान तव्हांखे नज़र अचे थो? ॾिसो गौर, हिन आइन जी शिक 184/3 जे तहत जेका बि बुनियादी अवामी अहमियत जे हवाले सां ॿुधणी थींदी आहे कंहिं बि मामले ते, उनमें अदालत जे तरफ़ खां इहो वाज़े तौर ते रूल्स में आहिनि त उन शिक जे तहत थींदड़ कंहिं बि दरख़्वास्त जे ॿुधणी जो फ़ैसिलो ईंदो उन ते रिव्यू पिटीशन दाख़िल नथी थी सघे। इहो हिकिड़ो बार आहे हिन रूल्स जे अंदरि। पहिरियां कॾहिं न आयो आहे इन क़िस्म जी रिव्यू न थियो आहे? न, 184/3 में कॾहिं बि रिव्यू न थियो आहे। हा, बाक़ी बार काउंसिल जे तरफ़ खां बाक़ाइदा तौर ते इन में मुतालबो कयो आहे त 184/3 में जेकॾहिं को फ़ैसिलो अचे थो उन में जेका मुतासिर ज़ोर आहे उनखे अपील करण जो हक़ ॾिनो वञे, पर हिन महिल ताईं अपील जो हक़ न आहे इन शिक में ख़ासि तौर ते। ठीकु आहे। जावेद सुमरो साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, ही शो तव्हां ॾिठो। ईंदड़ राजधानी टाइम में कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गौहर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह।